वैसा प्रारू खबर सिलसिलो जारी खबर कंदासीं पिराली खां। पिरारू भरिसां ॻोठ गागड़ी यूसी हाजना शाह में जो ॿ भेनरियूं मौसमियत गुलज़ार खातूं ऐं अफ़साना खातूं पंहिंजे भाइरनि खां पीउ जी मिल्कियत में हिसो वठण जे लाइ प्रेस क्लब मिल्कियत ते कब्ज़ो कयो आहे। वधी रहिया 8 साल आहे। इहो रेस ऐं फतह जो को वास्तो न आहे, कब्ज़ो न आहे उन्हनि जो कब्ज़ो न आहे। 8 साल आहे खाए थो वेठो। असांजे भाइनि खे मारे कुटे ऐं गाॾीअ में विझी ऐं हो करे विया, वठी विया। उन्हनि खे मीडा भराई अथई। उहे चरियाण आहिनि, उन्हनि खे ॻाल्हाइण ई न ईंदो आहे। दीवाना आहिनि। वॾी मां मुंहिंजा भाइरनि मां ॼाणियाऊं, असां ॼाणियाऊं। असां मां उन्हनि भाइनि जी मालिकाणी आहे। उन्हनि जो को तालुकात न आहे। हाणे असांखे मारे कुटे घरों बि कढे थो। मिल्कियत ते बि 8 साल मिल्कियत में बि नथो अचणु ॾे। ऐं जेको करे थो उहो थो करे। जीअं कॾहिं नुक़सानु पुॻो त ज़िम्मेवार वज़ीर आहे। वज़ीर जेको गैस में साहब पाण खे सॾाए थो। असां पंहिंजे मिल्कियत जा मालिक पाण बणिबासीं। असांजा ॿाहिरि आहिनि, असांजा ॿाहिरि बणिबा त असांजा ॿाहिरि आहिनि। असां हिसा वठंदासीं, असां हिसेदारियूं ऐं उन जो को तालुक न आहे असां सां। हा अगम कयो अथऊं। मिल्कियत असांजी आहे। फारूक ऐं गुलज़ार। हा उन्हनि खे ज़ोरी ज़बरदस्ती करे खणी मीडियाउनि ते था वठी वञनि। वज़ीर हा उहो उन्हनि खे वठी थो वञे। असां मिल्कियत जूं मालिकाणियूं, असां वारसियाणियूं, जेके बि केस आहिनि इहे सॼा कूड़ा आहिनि। असां ॼाणियूं, असांजी मिल्कियत ॼाणे। उन जो को तालको वास्तो न आहे असां। असां था चऊं त केस कूड़ो थियो वञे। जेका मिल्कियत आहे सा असांजी आहे। हे मीडियाउनि ते चाढ़े हुननि खे ज़बरदस्ती करे केस था कनि।